मौसम जे ताज़ा तरीन अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। अॼु सुबुह खां वठी थोरो 10 बजे धारे खां सुठी भली डेवलपमेंट ऐं सिस्टम बरसाति जा अचण शुरू थी विया थरपारकर में। इन जी अपडेट असां पंहिंजे पेजनि ते ऐं IDs ते पेश कई हुई ऐं ही बिल्कुलु बरसाति उन मुताबिक़ थी आहे। पर हिन बरसाति जे बादलनि जी घिम अॻिते बि ट्रांसफर थी रही आहे, जंहिं नूरियाबाद में हिकिड़ो सिस्टम डेवलप करे वरितो आहे। इहो सिस्टम हिन वक़्तु नूरियाबाद जे इलाइक़े में सुपराइवे ते बरसाति ॾेई रहियो आहे ऐं उमेदु आहे त इन सिस्टम जी बरसाति गॾाप ताईं ऐं कुझु ही इलाइक़ा जेके आहिनि सुपराइवे खां भरिसां वारा उन्हनि ताईं हीअ बरसाति इन जी थींदी। ऐं थरपारकर में सुठी भली बरसाति थी चुकी आहे, बदीन में सुठी भली बरसाति थी चुकी आहे ऐं अञा बि बरसाति जो इम्कानु आहे। पर हिन वक़्तु बरसाति जा सिस्टम जेके थरपारकर में आयो हुयो नंगर पारकर खां तक़रीबन घणनि ई इलाइक़नि में बरसाति वसाए चुको आहे, जंहिंमें इस्लाम कोट, नगर पारकर, मिठी, डीपलो, छाछरो, चिल्हार, नबीसर, उमरकोट। कुझु इलाइक़नि में घटि बरसाति आहे त कुझु में वधीक आहे। त ईअं त थींदो आहे, बरसाति जा सिस्टम हर जाइ ते हिकु जेतिरी बरसाति कोन ॾींदा आहिनि। ऐं हीअ सिस्टम जेको आहे हिन वक़्तु काफ़ी पावरफुल आहे नूरियाबाद वारी साइड ते, छो त फ्रेश ठहियो आहे। जेको बि फ्रेश सिस्टम ठहंदो आहे उहो ताक़तवर हूंदो आहे ऐं उनजे करे बरसाति वधीक हूंदी आहे उन में। ऐं हीअ बरसाति हिन वक़्तु ही फैल बि हिन सिस्टम जी तक़रीबन थोरो किंजर ताईं ऐं ठठे ताईं ऐं झमपेट ताईं। झमपेट में त बरसाति हिन वक़्तु हूंदी बि सही, छो त किंजर जे मथां ऐं झमपीर जे मथां बादल हिन जा मौजूदु आहिनि। ऐं इन खां अलावा जे ही सिस्टम जा बादल जेके आहिनि से हैदराबाद मीरपुर ख़ासि ताईं वञनि था पिया, पर हिते बरसाति घणी न ॾेई सघंदा, छाकाणि त हिननि जो सिस्टम कमज़ोर थी वेंदो। सिस्टम कमज़ोर थियण जी वजह इहा आहे त अॻिते हीअ जेके असांजा सिंध जा इलाइक़ा आहिनि हिते काफ़ी वेस्टर्न डिस्टर्बेंस, ओलह जूं हवाऊं जेके ख़ुश्क आहिनि उहे अची रहियूं आहिनि ऐं ख़ुश्क हवाउनि जे करे को बि बरसाति जो सिस्टम ताक़तवर पंहिंजी ताक़त बरक़रार रखी न सघंदो आहे, कमज़ोर थींदो वेंदो आहे। इन खां अलावा हवाऊं अव्हांखे ॾेखारियूं था त हवाउनि जी चुरपुर कीअं आहे। हवाऊं बिल्कुलु आहिनि हिन वक़्तु कराचीअ में हल्कियूं फुल्कियूं हवाऊं हली रहियूं आहिनि, पर उमेदु आहे त अॼु शाम ताईं, जीअं तव्हांखे असां अॻ में ॿुधायो आहे, अपडेट कंदा रहिया आहियूं त अॼु 9 तारीख़ ते शाम जो हवाऊं खुलंदियूं ऐं ही राति जो टाइम आहे। कुझु हवाऊं राति जे टाइम ते तक़रीबन 8-9 बजे तेज़ थींदियूं ऐं ही घटि में घटि कराचीअ जो इलाइक़ो ऐं ठटे वारो इलाइक़ो, चूहड़ जमाली ऐं हब चौकी वारा इलाइक़ा, इन्हनि में हवाउनि जी रफ़्तार वधंदी ऐं गर्मी घटिबी। पर ही हवाऊं जेके आहिनि से अञा ताईं जेके आहिनि हवाउनि जी रफ़्तार आहे बहितर न थी रही आहे, पर उमेदु आहे त अधु राति खां पोइ हैदराबाद ताईं ऐं ठटे ताईं हवाउनि जी रफ़्तार बहितर थींदी, मिठी ताईं हवाउनि जी रफ़्तार बहितर थींदी ऐं गर्मीअ जी कुझु घटिताई ईंदी। पर हवाऊं सिंध जे ॿियनि इलाइक़नि तरफ़ तमामु घटि रफ़्तार सां हलंदियूं, अञा उते गर्मी वधंदी ऐं बरसाति बि कान थींदी। सो इन करे गर्मी वधण जा चांस मौजूदु आहिनि। त जीअं रोज़ाना असां अव्हांखे मुल्क जे ॿियनि हिसनि जे बारे में ॿुधाईंदा आहियूं त उते कहिड़ी सूरत हाल आहे, त उते सूरत हाल हिन वक़्तु इहा आहे त बरसाति जा सिस्टम हिन वक़्तु ओभर पंजाब यानी इंडियन पंजाब में मौजूदु आहिनि। तमामु तेज़ तरीन बरसाति उते हली रही आहे ऐं उते जा डैम फुल थी विया आहिनि, जिन डैमनि जो डिस्चार्ज तमामु तेज़ी सां डिस्चार्ज जारी आहे ऐं तमामु घणे पाणीअ जे डिस्चार्ज जे करे ऐं बरसातुनि जे करे
दरियाहनि जी लेवल वधी वई आहे ऐं ॿोॾियुनि जा ख़तरा पैदा थी चुका आहिनि, पर ॿोॾूं हींअर नुक़सानकार हुजण तरफ़ बि वञी सघनि थियूं, छाकाणि त हे जेके इलाइक़ा आहिनि पंजाब जा ऐं कश्मीर जा, इन्हनि इलाइक़नि में जिते डैम आहिनि इन्हनि जा इंडियन, उन्हनि में बरसाति ज़्यादा रहंदी। असां तव्हांखे ॿुधायो त लाहौर में बरसाति ज़्यादा थींदी, सियालकोट में थींदी ऐं इस्लामाबाद तरफ़ थींदी, पर उहा हिन वक़्त ताईं न थी सघी आहे, पर उमेदु आहे त इहा थींदी सही, छाकाणि त विंड्स जी सप्लाई मौजूदु आहे। विंड जी सप्लाई हली रही आहे, हवाऊं पहुची रहियूं आहिनि। हीअ हवा ॾिसो, समुंड जूं अरबी समुंड जूं हवाऊं, अरबी समुंड जूं हवाऊं हीअ एंटर थियनि पियूं इंडिया में, ऐं पोइ उहे बे ऑफ बंगाल ताईं पहुची टर्निंग करे ऐं बे ऑफ बंगाल जे हवाउनि जी सूरत में हिमालय जबल सां गॾु गॾु वञी ऐं सियालकोट ताईं पहुचनि थियूं पियूं, कश्मीर ताईं पहुचनि थियूं पियूं, वरी रिटर्न कनि, वरी वापसि थियनि थियूं ऐं वापसि थी उनखां पोइ असां तरफ़ अचनि थियूं पियूं ऐं राजस्थान तरफ़ अचनि थियूं। त हीअ असल में हवाऊं ई हूंदियूं आहिनि जेके घिम खणी वेंदियूं आहिनि ऐं बादल पैदा थींदा आहिनि, पर हिन वक़्त ताईं हिते डेवलपमेंट अहिड़ी का ख़ासि शुरू कान थी सघी आहे, पर हवाउनि जी सप्लाई मौजूदु आहे ऐं घणो करे हवाऊं वधंदियूं इन इलाइक़े में। हवाउनि जे वधण सां घिम ट्रांसफर ज़्यादा थींदी, घणी घिम मुंतक़िल थियण खां पोइ बादलनि जी डेवलपमेंट मुमकिन आहे त राति ताईं थिए ऐं अपर पंजाब ऐं कश्मीर वारनि इलाइक़नि में बरसाति मुमकिन आहे, पर पाकिस्तान जे ओलहनि इलाइक़नि में बरसाति बिल्कुलु न थींदी, छाकाणि त तमामु घणी ख़ुश्की आहे हवाउनि में ऐं हवाऊं एतिरो ख़ुश्क आहिनि जो बादल जेके बि पहुचंदा उन्हनि खे बि ख़तमु करे छॾींदियूं। सो इहा हुई अॼोकी असांजी अपडेट। वधीक अपडेट जे लाइ के ॿिए वीलॉग सां गॾु ईंदासीं। अल्लाह हाफ़िज़।